पार्ट 1 में असी ॾिठो त सिंध जे कमिश्नर सर हेनरी बर्टल फेरर पंहिंजे असिस्टेंट जी मदद सां 8 ॼणनि जी हिक कमेटी ठाही जंहिंजो कम हो नई सिंधी लिपीअ जी रचना करण जेका सॼे सिंध में पढ़ाई वञे। हिन कमेटी में घणेई बहस ऐं तकरार थिया। आखिरकार 3 महीननि खां पोइ कमेटी जो ठाह थियो ऐं असांजी 52 अखरनि वारी सिंधी लिपीअ जो जन्म थियो। हिन में सभु सिंधी उच्चार बराबर शामिल कया विया हुआ। उहे ॾुखिया उच्चार पिण जेके असांजी ॿोलीअ खे दुनिया जे ॿोलियुनि जो सुपर सेट ठाहे थी, जीअं त ब, ड, ग, ॼ, ञ ऐं ङ। 1853 खां पोइ सिंधी ॿोलीअ जो सुनहरो अरसो शुरू थियो ऐं अथाह किताब, मैगज़ीन, अख़बारूं हिक ई लिपि यानी के सिंधी लिपीअ में लिखिया विया। इहो अरसो 100 सालनि खां बि वॾो आहे। 1947 जे विरहाङे खां पोइ जॾहिं सिंधी भारत में आया त सिंधी देवनागरी लिपीअ जी हिदायत ॾिनी वई ऐं वरी 2010 में ख़ासि NRI सिंधियुनि खे नज़र में रखी रोमनाई सिंधी लिपि ठाही वई। अॼु 3 सिंधी लिपियुनि सिंधी ॿोली सिखण आसान त करे छॾियो आहे, पर असांजी ॿोलीअ खे वरी 1853 खां पुठियां मोकिले छॾियो आहे। तव्हीं टिनी मां कंहिं बि लिपीअ में सिंधी लिखण पढ़ण सिखी सघो था, पर जेकॾहिं सिंधी ॿोलीअ जो असली खज़ानो हथु करण था चाहियो त असांजी असलूकी सिंधी लिपि ज़रूर सिखो। जय झूलेलाल।